बिचा में मेन प्राइमरी हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह बॉयज़ एलिमेंट्री कैंपस स्कूल बिचा में सिंधी सकाफ़त के उजागर करण लाइ रंगारंग प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें शागिर्दनि शागिर्दियाणियुनि क़ौमी नग़मनि ते रक़्स करे महफ़िल खे वधीक रंगीन बणाए छॾियो। इन मौक़े ते उस्तादनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त स्कूल जी इंतज़ामिया तमामु बहितरीन नमूने प्रोग्राम रखियो हो, बहितरीन मैनेजमेंट आहे। असां वटि अॼु जेके महिमान ख़ासि जेके साईं मनोज कुमार साहब जिन हुआ, असांजे डिग्री कॉलेज जा प्रिंसिपल आहिनि, ऐं वरी साईं असांजा साबिक़ा HM साईं मुख़्तार अली बुजो साहब उहे बि आया आहिनि, ऐं कुझु ॿिया गेस्ट किन मजबूरी सभु न पहुची सघिया आहिनि। प्रोग्राम तमामु बेस्ट वियो। सम्झां थो त इंतिहाई शानदार प्रोग्राम आहे, छाकाणि त कंहिं धरतीअ सां ॿोलीअ सां प्यार जेकर नंढे पैमाने ते नंढपिण खां उन में मौजूदु हूंदो, प्राइमरी लेवल ते हूंदो, तो अॻियां हली इंतिहाई पुख़्तो थी वेंदो। सो ज़रूरी आहे त हिन क़िस्म जा प्रोग्राम प्राइमरी स्कूल्स में थियणु खपनि, त जीअं नंढे उमिरि खां ई ॿारनि में पंहिंजे वतन सां, पंहिंजे धरतीअ सां, पंहिंजी ॿोलीअ सां, पंहिंजी सकाफ़त सां मोहबत जो मोहबत जी जेका पाड़ आहे उहा पुख़्ती थिए, ऐं उहा ई मोहबत हूंदी जेका अॻियां हली उन्हनि खे सिंधी ॿोलीअ खे क़ाइमु रखण में हू पंहिंजूं कोशिशूं कंदा। साल जो प्रोग्राम हलाया पिया वञनि, उहो ज़ाहिर वॾो हिकु फ़र्ज़ तहसील आहे पंहिंजे कल्चर जे हिसाब सां उनखे प्रमोट करण जे हिसाब सां। इन ॾियारनि जे करे सिलसिले में असांजी तहज़ीब, असांजो कल्चर ज़िंदा रहे थो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।